आवां नीला सुमरो हेडलाइंस वां ॾिठियूं तफ़सीली ख़बरुनि में अवां खे भली कार कयूं था। सभ खां पहिरियां ख़बर शामिल कंदासीं त सऊदी अरब समेत नार जे मुल्कनि अफ़गानिस्तान ऐं तुर्की में ईद उल फितर मल्हाई पई वञे। मस्जिदुल हराम ऐं मस्जिद नबवी में ईद नमाज़ जा वॾा इज्तिमा थिया। कराची में बि बोहरी बिरादरी अॼु ईद उल फितर मल्हाए रही आहे। सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर सुभाणे मल्हाई वेंदी, जॾहिं त बरतानिया यूरोप में हिन भेरे बि कुझु मुसलमान अॼु ऐं कुझु सुभाणे ईद उल फितर मल्हाईंदा। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया ईद जे हवाले सां त सऊदी अरब समेत नार जे मुल्कनि अफ़गानिस्तान ऐं तुर्की में ईद उल फितर मल्हाई पई वञे। मस्जिदुल हराम ऐं मस्जिद नबवी में ईद नमाज़ जा वॾा इज्तिमा थिया आहिनि। कराची में बि बोहरी बिरादरी अॼु ईद उल फितर मल्हाए रही आहे, जॾहिं त सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर सुभाणे मल्हाई वेंदी। बरतानिया यूरोप में हिन भेरे कुझु मुसलमान अॼु ऐं कुझु सुभाणे ईद उल फितर मल्हाईंदा। अव्हांखे ॿुधायूं पिया त सऊदी अरब समेत नार जे मुल्कनि अफ़गानिस्तान ऐं तुर्की में ईद उल फितर अॼु मल्हाई पई वञे, जॾहिं त मस्जिदुल हराम ऐं मस्जिद नबवी में ईद जा वॾा इज्तिमा थिया आहिनि। कराची में बि बोहरी बिरादरी अॼु ईद उल फितर मल्हाए रही आहे, जॾहिं त सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर सुभाणे मल्हाई वेंदी। अव्हांखे ॿुधायूं पिया त बरतानिया यूरोप में बि हिन भेरे कुझु मुसलमान अॼु ऐं कुझु सुभाणे ईद उल फितर मल्हाईंदा।